मुझा दोस्तों ही फ़कीरी जो जहान हिकिड़ो जुदा निरालो जहान आहे। फ़कीरी जो जहान निरालो आहे। अणुगे फ़कीर थियासीं, मुरीद थी वियासीं, अल्लाह अल्लाह कयूं था, नमाज़ पढ़ूं था, ठीकु आहे, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। पर जॾहिं तव्हां हिन रस्ते में ज़िक्र फ़िक्र खे काईंदो कमाईंदो ऐं हीअ दरी जॾहिं तव्हां ते खुलंदी तो पोइ ॾिसंदो त सुभान अल्लाह, हे त रंग ई ॿियो आहे। पोइ तव्हां चवंदो त अफ़सोस, मूं ज़िंदगी पंहिंजी किथे गुज़ारी। अहिड़ा अल्लाह तबारक व तआला जा जहान आहिनि, अहिड़ा त इसरार आहिनि मुंहिंजे मालिक करीम जा, जंहिंजे ॾिसण सां इंसान उन जो क़ल्ब ऐं बातिन अल्लाह ताला जे जहाननि खे ॾिसण सां उन में हिकिड़ी लज़्ज़त, सुरूर ऐं सुकून ऐं फ़रहत नसीब थिए थी ऐं उन जे शरह सदर नसीब थिए थो, सीने में कुशादगी नसीब थिए थी। ऐं बातिन जा जॾहिं इसरार बाने ते खुलनि था तो उहो हिन जग में रही बि हिकिड़ी नई दुनिया में सैर कंदो रहे थो। मुंहिंजा दोस्तो, हाणे इहे जेकी बातिन जा राज़ ऐं सैर आहिनि उन्हनि खे बुज़ुर्गान दीन चइनि हिस्सनि में विरायो आहे। हिकिड़ो सैर इलल्लाह, ॿियो सैर मिनल्लाह, टियों सैर बिल्लाह, चौथों सैर मअल्लाह। इहे अहिड़े क़िस्म जा सैर आहिनि जिन खे ज़िबान सां माण्हू बयान नथो करे सघे। ज़िबान वटि अहिड़ा लफ़्ज़ ई न आहिनि जेकी उन जी वज़ाहत करे सघनि। मुंहिंजा दोस्तो, इहो उन खे ख़बर पवंदी आहे जेको इन रस्ते में विख वधाईंदो आहे, जेको काहींदो ऐं कमाईंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, उन खे इन्हनि सैरनि जी ख़बर पवंदी आहे। हाणे इहे जेकी बि सैर बातिन जा आहिनि उन जे लाइ मूं अर्ज़ु कयो त ॿिनि परनि जी ज़रूरत आहे। जीअं पखी खे ॿ पर खपनि, तीअं फ़कीरी जे रस्ते में बातिन जे इसरारनि ऐं सैरनि जे मुशाहिदे जे लाइ बि ॿिनि परनि जी ज़रूरत आहे। हिकिड़ो पर अथव अल्लाह जो ज़िक्र ऐं ॿियो पर आहे मुर्शिद कामिल जी मुहबत। हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र, पोइ ज़िक्र इस्म ज़ात हुजे या ज़िक्र नफ़ी असबात जो हुजे या ज़िक्र तहलील लिसानी जो हुजे, जेकी बि अज़कार बुज़ुर्गनि मुक़ररु कया आहिनि उहो ज़िक्र ज़रूरी आहे। पहिरियों बुनियाद अल्लाह जो ज़िक्र आहे। जेसी ताईं फ़कीर ज़िक्र न कंदो तेसी ताईं उनखे फ़ाइदो न थींदो। हाणे ॾिसो, फ़कीरनि खे ॿिया विर्द वज़ीफ़ा ॾसियूं उहे पढ़ंदा वेठा, पर ज़िक्र जो चऊं त उन्हनि खां ज़िक्र थिए नथो, छो त शैतान खे ख़बर आहे त हीअ हुनजे फ़ाइदे जी राह आहे। ज़िक्र कंदो त हीअ वञी आला मक़ाम ते पहुचंदो, तंहिंजे करे शैतान ज़िक्र करण ई न ॾींदो आहे फ़कीरनि खे। थोरी देरि ज़िक्र कंदो, वरी हेॾो होॾो जा ख़्याल पवंदा, वरी थोरी देरि ज़िक्र कंदो, वरी निंड अची वेंदी, ग़िफ़लत थींदी, सुस्ती पैदा थींदी। इहे सभु शैतान जो फ़रेब आहे। ज़िक्र खां कई रुकावटूं विझंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, पर तव्हां हीअं कयो जो केतिरियूं बि रुकावटूं अचनि, कीअं बि शैतान मन करे या मज़ो अचे या न अचे, पर ज़िक्र ते घणो ज़ोर भरियो, घणो ज़िक्र कयो, मज़ो अचे या न अचे। तव्हां चवंदो साईं हाणे वेठो आहियां ज़िक्र, मज़ो त कोन थो अचे। तव्हांजो मज़े सां छा वञे? तव्हांखे त पंहिंजे यार जो नालो पचाइणो आहे न, पंहिंजे महबूब जे नाले जो विर्द पचाइणो आहे न, पोइ मज़ो अचे या न अचे। हज़रत शाह ग़ुलाम अली दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त ही तरीक़े में ज़िक्र फ़िक्र काइण कमाइण आहे संग बे निमक लेसीदन, संग
बेनिमक लेसीदन यानी बिना चहराण जे पत्थर के चटण। मुझा दोस्तों मज़ो अचे या न अचे, हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़िसानी रहमतुल्लाह अलैह फरमायो आ तो तालिबे ज़ौक़ व तालिबे शौक़ तालिबे खुदा नेस्त। तालिबे ज़ौक़ व तालिबे शौक़ तालिबे खुदा नेस्त। जेको ज़ौक़ शौक़ मज़े लुत्फ़ जो तालिब आ इहो अल्लाह जो तालिब न आहे। अल्लाह जो तालिब उहो आहे जेको लुत्फ़ अचे न अचे, मज़ो अचे न अचे, पर अल्लाह जे ज़िक्र में लॻो पियो हुजे।